तक़रीबन राति जा 3 लॻे ऐं आयुसि त जीअं चौकीदार गेट खोलियो ऐं अंदरि दाख़िलु थियोसि। गाॾी अंदरि कई, पोयां खां जेके आहिनि से चौकीदार खे हिकिड़े माण्हू अची कवर कयो ऐं 5 माण्हू हिन जे ॿिया पोयां आयासीं, अंदरि दाख़िलु थिया। पोइ फौरन गेट बंदि करे असांखे यरगुमाल बनाए, पोइ असांखे हथ पेर ॿधी असांजा, पोइ वरी सभिनी घर वारे खे यरगुमाल बनाए माना असां सां कार्रवाई कई आहे। जी 4-5 वाक़िया तक़रीबन पहिरीं बि थी चुका आहिनि ऐं असांजो बि तक़रीबन 15 खां 20 लख रुपए जो कैश ऐं 17 तोला सोन इहे खणी विया आहिनि। मोबाइल फ़ोनूं 13 खणी विया आहिनि। हाणे इहो मुतालबो आहे त IG सिंध एडिशनल IG नुक़सान जो अदालो करे असांजो बर्बाद करे। मेमनगोट जो अहिड़ो कारोबारी मर्कज़ आहे, उन में असीं हर वक़्तु जेको आहे न सो ख़ौफ़ में हूंदा आहियूं त किथां खां इहे डाकू अची वञनि या चोर अची वञनि, असांजे माना सफ़ाई करे हलिया वञनि। पुलिस जेकी आहे त केस दाख़िल करे थी, पर अॻियां कार्रवाई जेकी आहे सा हले नथी। महिरबानी करे नोटिस वरितो वञे ऐं इंसाफ़ु कयो वञे असां सां।